नाज़िन हेडलाइन से ॾिठी हुई तव्हां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर माथिलो मां MNA मोहम्मद बख्श महर जा भाण कारखाननि ख़िलाफ़ ऐलान बि कम न आया। डीलरनि पारां ब्लैक ते भाण विकिरो जारी आहे। आबादगार भाण लाइ परेशान आहिनि। ज़िले घोटकी जे चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया बि आबादगारनि जी सार न लधी। 2200 रुपयनि वारी यूरिया जी बोरी 3500 में ब्लैक ते विकिरो थियण लॻी आहे। अहम ख़बर आहे अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। ज़िले में ॿ भाण कारखाना हुजण बावजूद मक़ामी आबादगार भाण लाइ दरबदर आहिनि। ज़राअत खाते जी मिली भगत सबब भाण जी ब्लैक मार्केटिंग बि जारी आहे। 2200 वारी यूरिया जी बोरी 3500 में विकिरो थियण लॻी आहे। स्मगलिंग ऐं ब्लैक मार्केटिंग में मुलवस ॼाणल 11 डीलरनि ख़िलाफ़ बि कार्रवाई न थी आहे।